केरु आहे इहो चिबड़ो जेको कालूअ जे अॾे ते अची टी टी पे थो करे टी टी हे वरी केरा मर्दन में खेरा ओ साहब ॿुधाए वास्ते मूंखे नौकरी मां न करे मूंखे माफ़ी ॾे। अरे कोन कंदो मैं माफ़ कोन करे माफ़ न न करे माफ़ न मार पई पेरनि में केॾी धप ॾे। किरण ज़िंदगी जे बारे में अॻिते छा सोचो? दुआ कर अनवर त मां डॉक्टरणी थियां। इहो मुंहिंजे भाउ सागर जो ख्वाबु आहे। वादा तोखे केतिरा दफ़ा झलियो अथमि ख़ुदा जो वास्तो थी ॿेली बुढा कम न कर बुढा कम न कर न त पुलिस तोखे डोड़ाए डोड़ाए कुते वांगुरु मारींदी। माण्हू बि चवंदा मीरल मोतबर जे भाउ खे पुलिस मारे छॾियो। ख़ुदा खे मञ ॿेली इहे कम छॾे ॾे। तव्हां भला मुंहिंजा सॼण हो या दुश्मन? अरे मां पहिरीं भंग बटारी पीअंदो हुउसि त बि तव्हांजी इहा किरकिर 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 इहा किरकिर ठिकरनि जो पाणी सुकाए छॾींदी आहे। मूं तव्हांजे करे भंग छॾी वरी मां चर्स ते लथुसि वरी बि तव्हांजी रूं 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 आख़िर मूंखां चर्स बि छॾायव। हाणे जॾहिं मां झाड़ा पूरो वञा थो त बि तव्हां चओ था त न कर त तव्हां आयो केरु? सची सची ॿुधायो था तव्हां मूंखे जीअण ॾींदो या न? हो त ॿेली जवान थी ॾिस मूं जहिड़ो कमु कर। अरे हजम थी हजम त माण्हू मोतबर चवंदई ऐं हा तुंहिंजी इज़त थींदी माण्हू तो वटि हली ईंदा। उस्ताद दाढ़ी ठाहे बकवास बंदि कर बेहया बदतमीज़ नामक़ूल गॾ उथी बि ॾिठो ताईं छा थी ॿाहिरि तूं छा थो चाहीं रे मां हजम थियां वॾा माण्हुनि जा बगल लाहींदो हाँ उॾी बि नथो मरी। पहलवान हाँ पहलवान ऐं पहलवान खे पंहिंजी हद में रहण ॾे। मां माण्हू मारे ठाड़ा हणंदुसि थोरो कंदुसि पर ईअं सफ़ाई कंहिंजी न कंदुसि। इन खां बहितर आहे मां म्यूनिसिपल में भर्ती थियां वॾा बालल मगर ॿुहारो ॾींदो। हा पहलवान तो जो अहिड़ो कमु इहो कयो न पोइ यारी असांजी ख़तमु थई। असां पाण कूंदर आहियूं तूं यार बि असांजो कूंदर आहीं। तोखे जेल मां छॾाए आया आहियूं वरी तूं कम बि ॿिया कंदे। अरे तूं बेतिरियूं उछूं न ॾे यार। हाणे मां धकु नथो सही सघां हुते बि ॿधी वञी अंधे जे हवाले था कनि। अंधो जेको धकु थो हुनखे ख़बर किथे थो वञा थो। पोइ जेल बि मुड़ुसनि जे लाइ ठहिया आहिनि न मुड़ुस माण्हू थी। इहा ॻाल्हि तूं बिल्कुलु सही थो करे त जेल जुआननि लाइ ठहिया आहिनि पर जॾहिं जुआननि खे अंदरि ॿ लपाटूं कन जे हेठां थियूं लॻनि न कन जो पर्दो फाटी थो पए पोइ ॿुधण कुझु बि कोन थो अचे पोइ माण्हू ॿोड़े जो ॿोड़ो। जेकॾहिं भुल में तूं कंहिं अहिड़े अंधे सिपाही जे हथ अची अहिड़ो असरु कंदई जेके पहिरियां पादर मूंखे लॻा दोस्त मां बि सोचण ते मजबूर थी पियुसि त मां बि अधे मीरल वांगुरु वञी को ओहिड़ो कमु कयां जहिड़ो हू था कनि पर पोइ मुंहिंजी गैरत गवारा न कयो। मूं हुन कम खे ॾिठो बि कोन ऐं हिन कम सां लॻा पिया हूं। उहो त पहलवान ॿेली ख़ुदा जो वास्तो अथई हिननि दोस्तनि जे चवण ते न लॻ थी तुंहिंजे पारां मोचड़ा खाई था पंहिंजो कुझु ख़्यालु कर था। उहो त हे मोचड़ा कोन खाईंदई भॼी वेंदई तोखे अकेलो छॾे वरी बि मीरल मोत पर गॾु हूंदई। तूं विड़ा न असांखे मीरल असांजो पहलवान यार आहे त पोइ असांखे का परवाह ई न आहे। कुझु हया कयो शर्म कयो तव्हां बि अहिड़ियूं अहिड़ियूं फुलियूं न ॾियो। मां सिर्फ़ु नाले जो पहलवान आहियां अंदरि मूंखां पुछो न जीअं अंबनि जो ख़ाली खोखो ईअं मां बि रुॻी पहलवान आहियां रुखो पहलवान। सची सची ॿुधाए रे यार तूं मुंहिंजो दोस्त आहीं न या दुश्मन ई? अहिड़ियूं फुलियूं था ॾियो मूंखे अहिड़ियूं फुलियूं मां चाहींदो आसमान ते चढ़ी वञा पर पोइ जॾहिं ख़बर अची हेठि लहणो बि आहे ऐं जे उतां पेर तिरकी वियो त ॿई टंगूं टील पुछ ज़ील वतन जो ट्रिपी थी गाॾीअ ते शहरनि जे चौकनि ते पिनंदो। तूं भले मूंखे ॿुधा त असुल में मां आहियां छा? बहादुर जवान पहलवान तूं पाण खे सुठो सम्झी सच छो? सेठ साहब तव्हां छा था कयो? ज़ुल्म छा था कयो? हल हल अंदर हींअर मां हिते नौकर आहियां महिमान था अचनि हल 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 हा असां ॾाढो महिमान
हट हट रे अरे हेॾे माण्हू छो थो घड़ी सेठ साहब चयो त ईअं ई धीअ ईंदा पोइ ही 1.5 माण्हू वधीक चयो आहे लॻे थो त इन्हनि खे मारणो पवंदो हूअं बि असां वॾा खूनी माण्हू लॻे थो त इन्हनि खे कुतर कुतर करणो पवंदो पापा हे छा थो बके ए मिस्टर छा थो बकी तूं आहीं केरु ऐं बक बक छाजे लाइ थो करी बीठो मां वॾो खूनी माण्हू आहियां ऐं हा केॾी महिल न कुतर कुतर बि कंदो आहियां अरे मां सेठ सोराब आहियां सागर जो चाचो अच्छा तव्हां सागर साहब जा चाचा आहियो माफ़ कजो मूं तव्हांखे सुञातो कोन हूं बि असां वॾा खूनी माण्हू ये केरन अच्छा रे फकीर किराए बुधी पियो ए हलो बाबा हलो हलो ए कोरान डोकर हलो हू आहिनि हू अच्छा हे हू ने पैदी ए बारे साथे रे चंबा हाना है मेरा मुजरो शुरू कयो वञे पुट तूं ही छा पियो चई मां त तुंहिंजो चाचो आहियां सोराब खान आहियां सोराब खान चाचा हेडी मरा चाचा चाचा उनका तू गई आ चाचा तुंहिंजो शहर तमामु ख़ूबसूरत आहे ही थी मुंहिंजी धीउ राणी ऐं ही थी मुंहिंजो पुटु सलमान हेलो हाउ आर यू आई लव यू टाटा फाटा सागर पुट सच ॿुधा मुंहिंजी धीउ राणी तोखे कीअं थी लॻे सपा पूरी में मक्खण अप डाउन लॉकडाउन एंड पाण जान भूरी में इहो सभु छा आहे भूरी में 4 लाख रुपया आहे सॼी स्कूल में सम्झंदी आहे अच्छा हे गुटको के होटल लाइ खणी आया हुया कहिड़ा कुटलवादी ही अथई मुंहिंजी धीउ राणी जो दोस्त हा मां किरण जो दोस्त आहियां अफ्रीका मां आयो हा शादी थी कोन्हे चोरीअ के में वास्ता वधाया आहिनि शर्म न आई चाचा मुंहिंजो घर बर्बाद करे छॾी छा आहे शादी खां पोइ असां वटि रहंदो चमड़े बूथो अच्छा त सागर तूं आहीं ओ सोट ही मुंहिंजो पंहिंजो घर आहे ही मुंहिंजी पंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे ॿिए कंहिंजी न आहे मूं वटि 2 आहिनि नौकर हिकिड़ो ही ॿियो ॿाहिरि वियो आहे ही त माना सम्झ त हिनखे मां पंहिंजो नौकर ई नथो सम्झां ही सम्झ मालिक आहे ऐं हक़ीक़त में मां नौकर आहियां छा थियो मिस्टर सागर बसि यारनि सां कहिड़ा लिखा व्हाट इज यारनि सां कहिड़ा लेखा जॾहिं यारी रखणी आहे त लेखनि जी ख़बर पवंदी पुट तुंहिंजी भेण किरण किथे आहे इहा ख़बर मुंहिंजे दोस्त खूनी माण्हू खे आहे किरण किथे आहे पुट किरण जो भाउ तूं आहीं या खूनी माण्हू हा हा सोराब साहब सागर साहब घर में घटि रहंदो आहे तंहिं करे उनखे ख़बर कोन्हे का त किरण किथे आहे किरण साहिबा न यूनिवर्सिटी रहंदी आहे हिते घटि रहंदी आहे हूअं बि असां वॾा खूनी माण्हू इहो नालो अजीब न आहे खूनी माण्हू मैडम साहिबा इहो नालो न आहे इहो मुंहिंजे यार खूनी माण्हू जो तकियो कलाम आहे असां वॾा खूनी माण्हू पुट चांहि पीअंदासीं जानी ओ जानी आयो आयो मुंहिंजो चाचो आयो आहे चांहि जो बंदोबस्तु कर ऐं हिन नंढड़े लाइ अधु कोप चांहि ऐं सलीमान काढ़े खीचड़ में जी पीआरिस ठीकु आहे मां चांहि करे कोन ईंदो मां पाण थकिजी पियो आहियां तूं चांहि करे कोन थो अची छा मां तूं जहिड़ो नौकर जहिड़ो मां नौकर छा हीअ नौकर आहे हा हा असल नौकर त हीअ आहे मालिक त हीअ आहे केतिरा भेरा चवंदुमि त भंग पीए ते नहीं थो कर कमिया अॼु बि भंग पी आयो हा वन चांहि ठाहिया ऐं इहो नशो ख़तमु करिया सागर पुट नौकरनि खे एतिरी इजाज़त न आहे दीदी अच्छा जॻह जहनम में हलो हा मुंहिंजो मतिलबु आहे त अंदरि एसी में हलो
शायद इन शहर की पुलिस में ताकत न है छा जो तव्हां के औरत जो पीछो था कयो तो के केर भी कुछ न चवंदो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। मेहरबानी की का बि ॻाल्हि न अचो त मां तव्हांखे तव्हांजे घर छॾे प्यारो नौकर आई मुझो मूंखे जेके छो तो ऐसी ॼमण खां पहिरियां हिंदी भाउ खे सदमो लॻो पतो हुओ तॾहिं ॿुधायो। सागर मूंखे तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी आहे। घोट लॻा थो न। वेरी गुड, नाइस लुक। नो नो नो, नासुन में लिखण जी ज़रूरत कोन्हे, न को एॾो वॾो कोन्हे जंहिंमें एसी लॻे। माय द ग्रेट घर। ही तूं चवीं छा थो? सागर पुत्र असां कुछ वक्त हिते रहंदासीं ऐं पंहिंजो कारोबार संभालींदासीं पुत्र। वड़े चाचा वाह, असांजा लाकीड़ा साहब अहिड़े कारोबार कंदा। Where's my शादी? हाँ बाबा गुइंग जहाज बाक़ी कारोबार हिते संभालींदासीं ठीकु आहे। हाणे मूंखां नौकरी वारो कमु नौकरार नथो मिले। गोइंग टू दुबई। चङो पापा, मां अंदर वञी आराम थी कयां। ठीकु आहे पुट, तूं हाणे हली अंदरि आराम कर। हाणे जोनी सब थोड़ा हिन कया कपड़ा बि न जाम न त किथे तव्हां किथे मां। ही तूं छा थो चई? सम्झ में कुझु नथो अचे। तूं सागर आहीं या न? आई एम द सागर एंड दिस इज द नौकर। चीनन मोकिलियो हाणे त यकीन आई मां नकुली सागर असली सागर सेठ साहब, ही सागर साहब आहे। माउ ऐं पीउ जे विछोड़े खां पोइ वीचारो ईअं थी वियो आहे। हाणे तव्हांजो सहारो मिलियो अथसि। माउ पीउ खे ॾाढो यादि कंदो आहे। असां वॾा खूनी माण्हू कुतर कंदो आहियां। न रो मां तुंहिंजी पी आहियां, न रो। राणी म्यूज़िक खां सवाइ असां बोर थी। हा जोनी, मां पाण ॾाढी बोर थी वई आहियां। साजन, असांखे म्यूज़िक ॿुधणो आहे। म्यूज़िक जो कुछ बंदोबस्त कर। मां वॾो खूनी माण्हू आहियां, हुकुम कयो। मां तो गानो ॿुधायांव।
जोनी तू इहो छा कयो किथे हे मरी तो कोन वेंदो रानी मूंखे बचा रानी मूंखे बचा जोनी तो वटि पेन आहे हा हा मूं वटि पेन आहे तू रानी है नालो छो थी लिखी इहो हिकु राज़ आहे तोखे पोइ ख़बर पवंदी साजन तुंहिंजा दोस्त तोखे छा थी वियो आहे साजन कंहिं मारियो आहे मुंहिंजे दोस्त छा थी वियो अथसि कंहिं मारियो आहे मुंहिंजे दोस्त खे मूंखे ॿुधाए छो था सागर पुट तू हिकु नौकर जे करे एतिरो परेशान थी वियो आहे अरे ही त टके जो नौकर आहे तू छाजे लाइ तो परेशान थी नाहे ही नौकर नाहे ही त मुंहिंजो जिगरी दोस्त आहे मूंखे अफ़सोस थो थिए सागर हिकु टके जे नौकर जे करे तूं रोई थो कंहिं मारियो आहे हिनखे ॿुधाए राणी कंहिं मारियो आहे हिनखे हिनखे मुंहिंजो दोस्त मारियो आहे ऐं ख़बर अथई छो मारियो आहे छो जो हिन मुंहिंजी इज़त में हथ विधो हुयो ऐं चए पियो मां तोसां प्यार थो कयां मूंखे आई लव यू पियो चए जेकॾहिं मुंहिंजे दोस्त हिनखे धक न हणी हा हे त मुंहिंजी इज़त में हथ पियो विझे न तूं ॿुधी ॻाल्हाए इहे नथो करे सघे मूंखे तो ते यकीन न आहे अच्छा त माना मां कूड़ थी हणां ऐं तुंहिंजो दोस्त सचो आहे मां कूड़ थी ॻाल्हायां न त पोइ ॾिस हिन जे हथ ते छा लिखियल आहे सागर ही आहिनि तुंहिंजा नौकर जेके असांजी इज़त खे बदनाम था करनि तो हे पंहिंजे हथ ते छो लिखियो आहे तू मुंहिंजी धीउ खे बदनाम करण थो चाहीं सलमान तू हिन टके नौकर खे ॿुधा त असांजी इज़त छा आहे न चटा न मूं चयो त ही नौकर न आहे दोस्त आहे मुंहिंजो न सागर हिनखे सज़ा ज़रूरु मिलंदी न त ही वरी हरकत कंदो अहिड़ी हमरा जा शह पर केॾा मुड़ुस जो कद ॾिस वरी साइकिल ॾियण ॿारनि जी कहे कोन्हे मूंखे अहिड़ी बाहि आई जो दोस्तनि में हुजो खसियांसि या साइकिल ऐं पैसा बि खसियांसि पर हुयसि 30 रुपया ताकी ॿारनि जी साइकिल खणी मोतबर थी वञे पियो शहर खां वरी ॻोठ पियो वञे हाणे इहा साइकिल मुंहिंजी थी वॾा नंढड़ी साइकिल ते जेतिरो तुंहिंजो हक़ आहे ओतिरो मुंहिंजो बि हक़ आहे छा छा हाणे वरी तुंहिंजो हक़ थी वियो आहे अरे तोखे ख़बर न आहे त पहलवान छाखे चइबो आहे ऐं हूअं बि वॾा जेको फ़ैसिलो कंदा आहिनि ॻाल्हि ॼण मुंडीअ ते टिक लॻी वई इहा नंढड़े ॿार जी साइकिल या मूं वटि ई रहंदी बसि वॾा मुंहिंजो पुटु साइकिल जो शौक़ीन आहे मूंखे रोज़ रोई चवंदो आहे साइकिल वठी ॾे
इहा साइकिल मां खणी वेंदुमि। तुंहिंजो पुटु रहंदो आहे त मूंखे साइकिल वठी ॾे। असांजे घर असांजो पीउ रहंदो हो त साइकिल वठी ॾे। उमिरि गुज़री हुई, बाबे खे नंढड़ी साइकिल कोन वठी ॾिनमि। ऐं हाणे जॾहिं साइकिल घर में आई आहे, भली बाबो न हुजे पर घर में साइकिल हूंदी त मां घटि में घटि चई सघां थो त बाबे जी फरमाइश मूं अॼु पूरी करे छॾी। झड़ो छड़ो साइकिल थो हलाए, मुड़ुस बा लाटूं, असांखे लभे टको बि कोन। हुन लांतीअ खीसे मां मुरा खे 30 रुपया निकिता, हिननि खे वरी साइकिलियूं हलाइणी। वॾा, इहा दोस्ती में त गदारी चइबी न। तूं मुंहिंजे पुट जो शौक़ु पूरो नथो करी, दोस्त छाजो ई। तुंहिंजो पुटु जेकॾहिं एतिरो दादलो आहे न, आस्ते आस्ते ॾोको गॾु कर, भांडारो रख, ऐं पोइ 2-3 महीननि खां पोइ भांडारो भञी पोइ पुट खे साइकिल वठी ॾे। फुरूं कयूं असां, ऐं तुंहिंजो पुटु हक़ रखे थो। तुंहिंजो पुटु को फोरू आहे छा? हू फोरूअ जो पुटु आहे बसि। वॾा, मां तोसां गॾु हुयुसि, साइकिल ते मुंहिंजो बि हक़ आहे, बाक़ी दोस्त छाजो ई। खणी गिड़गिड़ कई न त ही खाॿो ठोशो दूना रहंदो खां, दून मां दूहा निकिरी वेंदई। वॾा, साइकिल नथो ॾी त पोइ मुंहिंजी तोसां जंग आहे। अरे तूं मूंसां जंग कंदे उस्ताद पहलवान सां? तोखे त मां मूंखे ख़बर आहे इंस्पेक्टर त तूं पैसनि ते नाहे विकाम, पर अॼु जीअं तूं चवंदे सलमान हूअं ई कंदो। मां तोखे इहो थो चवां त पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर ऐं बाक़ी ज़िंदगी जेल में गुज़ार। यादि रख सलमान, जंहिं ॾींहुं मूंखे तुंहिंजे ख़िलाफ़ सबूत मिलियो, उन ॾींहुं जेल में बंदि न कंदोसि ऐं पर गोली हणंदोसि। सूबेदार, सबूत तो वटि सभु आहिनि, पर तूं सलमान खे कॾहिं बि गिरफ़्तार नथो करे सघी। सॼी ज़िंदगी गुज़री वेंदई, पर मूं ताईं तूं कॾहिं पहुची कोन सघंदे। छा मिलियो आहे तव्हांखे? मुंहिंजो कारोबार तबाह कंदे। तव्हां जहिड़े बहादुर ऑफिसरनि जो असां वटि क़दुरु आहे, ऐं सुठो अथव त असांखे वधीक परेशान न कयो। सुराब खान, तूं जुर्म जा दरिया भरिजी चुका आहिनि, हाणे गोतन खाइण जे लाइ तयारु थी। मां तव्हां ॿिन्ही खे ऑफर थो ॾियां, ज़िंदगी जीअण लाइ गाॾी, बंगलो ऐं हर महीने मंथरी। बाक़ी तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण लाइ छा खपे? $30,000 पघार ते ज़िंदगी आज़ार थी वेंदी आहे। मां तव्हां ॿिन्ही खे माला माल कंदुसि। बस सलमान, मां हक़ हिलाल जो पैसो खाईंदो आहियां, छो त हक़ हिलाल जो पैसो 1 रुपयो बि मुंहिंजे लाइ लखनि जे बराबरि आहे। न हराम मां खाईंदो आहियां, न ई कंहिंखे खाइण ॾींदुसि। सूबेदार, तो असांखे घणो ई तंग कयो आहे, लॻे थो तोखे मारणो ई पवंदो। बस, तूं छा मूंखे मारींदे? मारींदुसि त मां तोखे। माना त तूं असांजे रस्ते नथो अचणु चाहे, पोइ मूंखे तुंहिंजो रस्तो साफ़ करणो पवंदो, हमेशा हमेशा लाइ। सुठो अथई त निकिरी वञनि धरतीअ मां। हीअ सिंध धरती आहे, हिते दहशतगर्दनि खे जीअण न ॾींदा। सलमान, ओतिरो परे हलियो वञ जीअं मुंहिंजूं अखियूं तोखे ॾिसी न सघनि। उॾाम घटि सूबेदार, घटि उॾाम, मता तोखे ही दुनिया छॾणी पवे। छो त तूं अॼु ज़िंदा बीठो आहीं, इन में असांजो सबुरु आहे। तूं आहीं छा सूबेदार? जे असां चाहूं त तोखे हिकिड़ी गोली सां ख़तमु करे सघूं था। गोलियूं हलाइण असांखे बि ईंदियूं आहिनि, पर चऊं था ठाह थी वञे त सुठी ॻाल्हि आहे। तूं मूंखे होशियारु थो लॻी, तूं कामयाबु थी वेंदे। बाक़ी जेसि ताईं तूं हिन सां गॾु आहीं न, मूंखे तुंहिंजो को बि चांस नथो लॻे। सुल्तान साहब, ही तव्हां छा था कयो? ही सिंध धरती जा गद्दार आहिनि, कातिल आहिनि नौजवाननि जा। आज़ाद, सभिनी जो ठीकु असां त नाहे खयो न, मरनि त वञी उको मरनि। तूं अकुलमंद थो लॻे,
ऐं अकुलमंद जी असांखे ज़रूरत आहे। हिन ॻाल्हि ते गौर कजाए। साजन जेको तो ते ज़ुल्म थियो आहे मां कॾहिं बर्दाश्त नथो करे सघां। हाँ साजन, हिन घर जा नौकर त असां ई आहियूं। तूं त असांजो मालिक आहीं, पर तुंहिंजे नौकर वांगुरु सुलूक छो आहे? मां सभिनी खे वञी सचाई ॿुधायां थो त मां तुंहिंजो नौकर आहियां ऐं तूं मुंहिंजो मालिक आहीं। न सागर, तोखे मुंहिंजी दोस्तीअ जो कसम, इहा सचाई कंहिंखे न ॿुधाइजाए। मां सख़्तियूं ऐं परेशानियूं बर्दाश्त करे सघां थो, पर मुंहिंजी सचाई कंहिंखे न ॿुधाइजो। मूंसां ॿई वाइदो कयो मूंसां। काहे वञो पंहिंजो कमु कयो। सागर, तूं इहो सुठो नथो करीं सागर। तुंहिंजो भाउ अनवर छोरी जे इश्क में तिरियो थी वियो आहे। बस माजिद बस, हू छोरी न आहे, हू मुंहिंजी मोहबत आहे। जेको बि मुंहिंजे मोहबत जे विच में ईंदो उहो ज़िंदा न बचंदो। रिलैक्स थी अनवर, तुंहिंजी पसंद तोखे ज़रूर मिलंदी। इहो तुंहिंजे भाउ जो तोसां वचन आहे, वचन। अनवर एॾो जज़्बाती न थी। मुंहिंजे मोहबत जो केर बि नालो न वठे। हाणे मां सब्र कोन कंदुसि। जे सब्र कंदुसि त किरण सां शादी कीअं कंदुसि। किरण खे पंहिंजो करणु हाणे मुंहिंजो ज़िद आहे। अनवर, मूं तोखे हिकिड़ो दफ़ो चयो, तुंहिंजी पसंदि तोखे मिलंदी, बस सम्झ मिली वई।
आजू ऐं खानू तहां ते कमी हुआ है तो मुझे भाउ सां गॾु रहिजो ऐं हा उन छोकिरी खे ज़िंदा न छॾिजो जंहिं मुंहिंजे भाउ सां नाइंसाफ़ी कई आहे मां ॾिसणु थो चाहियां उन खे कालू असां हर वक़्तु अनवर सां गॾु आहियूं बॉस जेकॾहिं मरणो पियो त मरंदासीं जेकॾहिं मारणो पियो त मारींदासीं मूंखे तहां मां इहा ई उमेद आहे वेरी गुड उहा छोकिरी तोखे ज़रूरु मिलंदी इहो वाइदो आहे बस तुंहिंजो हुकुम खपे ख़ुदा किरन मुंहिंजी मोहबत आहे मां किरन खां सवा नथो जी सघां हाणे उनखे मरणो पवंदो जंहिं मुंहिंजी मोहबत कसी आहे वंडरफुल मूंखे बि तो मां इहा ई उमेद आहे